अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोमोट्स इन द यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे स्टेट वर्ब। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त स्टेट वर्ब छा आहे। स्टेट वर्ब पंहिंजी स्टेट, पोजीशन या कंडीशन खे ज़ाहिर कंदो आहे। जीअं त मां पंहिंजो लास्ट वीडियो में तव्हांखे ॿुधायो हुयो त एक्शन वर्ब छा हूंदा आहिनि। एक्शन वर्ब पंहिंजा जेका एक्शन हूंदा आहिनि उनखे ज़ाहिर कंदो आहे, ऐं जेका हेल्पिंग वर्ब, जेके ऑक्सिलरी वर्ब बि चयो वेंदो आहे, उहो पंहिंजी मदद कंदो आहे। जेका टेंस हूंदो आहे उहो छा जो टेंस आहे, पास्ट, प्रेजेंट या फ्यूचर, उहो पाण खे ॿुधाईंदो आहे। ठीकु, उन में हेल्प थींदी आहे। इन सां अलावा पंहिंजा जेका सेंटेंसिस हूंदा आहिनि उनजा अफर्मेटिव, नेगेटिव ऐं इंटेरोगेटिव ठाहिण में बि हेल्प कंदो आहे। आई होप तव्हांखे इहो शइ यादि हूंदी। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त स्टेट वर्ब जेका आहे उहो छा आहे। स्टेट वर्ब जेका आहे उहो स्टेट, पोजीशन या कंडीशन खे ज़ाहिर कंदो आहे, जीअं त मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां इन टॉपिक जे शुरू में। हाणे मां तव्हांखे थोरा ॿुधायां त स्टेट वर्ब हूंदा छा आहिनि। बी, इज़, एम, आर, वॉज, वर, विल बी, हैव, हैज़, हैव बीन, हैड बीन। हाणे इहो उहे वर्ड्स आहिनि जेका पंहिंजा ऑक्सिलरी वर्ब हुया ऐं हेल्पिंग वर्ब्स हुया, उहे हिते सेम रोल प्ले कंदा आहिनि स्टेट वर्ब में बि। त हाणे जेका आहे तव्हांजे साम्हूं इहो कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि हिन जी स्टेट वर्ब्स जी। त इन सां तव्हांजो जेका कंफ्यूजन आहे ऐं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हिते लिखियलु आहे तव्हांजे साम्हूं, आई एम अ डॉक्टर, मां डॉक्टर आहियां। हाणे इन सेंटेंस में को एक्शन न आहे, इहो जेको आहे इहो जस्ट तव्हांजो स्टेट ज़ाहिर करे पियो। इहो छा आहे, आई एम अ डॉक्टर, इहो जस्ट स्टेट ज़ाहिर करे पियो। सना इज़ अ डॉक्टर, हाणे इहो छा आहे, सना जो स्टेट आहे, इट्स हर स्टेट। ठीकु आहे, इन में इन जी स्टेट या पोजीशन खे ज़ाहिर करे पियो। ऐं जेका डॉक्टर आहे, इन में जेका सना इज़ अ डॉक्टर आहे, इन में को पंहिंजो एक्शन न आहे, त इन करे इहो छा आहे, स्टेट वर्ब हूंदा आहिनि। हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल ॿुधायां त आई एम एंग्री, मां कावड़ में आहियां। हाणे इहो छा आहे, कावड़ छा आहे, पंहिंजी कंडीशन आहे। हाणे इन सेंटेंस में जेका शो थिए पई उहो थिए पई कंडीशन, इन में बि को एक्शन न आहे। हाणे जीअं तव्हांजे साम्हूं हिकिड़ो चार्ट ठहियलु आयो आहे, इन में ॿ हेडिंग्स आहिनि, स्टेट वर्ब ऐं पोजीशन। उन साम्हूं जेका सेकेंड हेडिंग आहे उहो छा आहे, कंडीशन। हाणे हिन में छा लिखियलु, आई एम अ टीचर, मां टीचर आहियां। यू आर डॉक्टर, तव्हां डॉक्टर हुयो। आई विल बी अ पेंटर, मां पेंटर थींदसि। आई हैव बीन अ डॉक्टर फॉर 5 years, मां 5 सालनि सां डॉक्टर आहियां। आई हैड बीन अ टीचर फॉर 2 years, मां 2 सालनि खां टीचर आहियां। आई वॉन्ट टू बी अ राइटर, मां राइटर थींदसि। हाणे मां तव्हांखे थोरी कंडीशन्स जे बारे में ॿुधाए छॾां। आई एम हैप्पी, मां ख़ुशि आहियां। आई वॉज सैड, मां ॾुख में हुयसि। आई विल बी फाइन, मां ठीकु थी वेंदसि। आई हैव बीन हंग्री सिंस मॉर्निंग, मां सुबुह खां बुखियो आहियां। आई हैड बीन सिक फॉर 2 weeks, मां 2 हफ़्तनि खां बीमार आहियां। हाणे इहो कुझु एग्ज़ाम्पल्स हुयूं, इहो जेका चार्ट में मां तव्हांखे ॿुधाई हुई, इहो स्टेट वर्ब जी एग्ज़ाम्पल्स हुई। आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो। अगरि तव्हांखे लास्ट कुझु वीडियोज़ में कंफ्यूजन हुजे, जीअं ऑक्सिलरी वर्ब हुया ऐं या एक्शन वर्ब, त तव्हां लास्ट वीडियो ॾिसी सघो था। ऐं इन सां अलावा तव्हांखे ॿियो को कंफ्यूजन हुजे, तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं हिते ई अॼु जो टॉपिक थियो कंप्लीट, ऐं मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।